पीटीआई बानी संदसि घरवारी बुशरा बीबी के तोशाखाना केस में सख्त पोरे से 14 साल कैद की सजा। पीटीआई बानी 10 सालन लाइ कंहिं भी अवामी उहदे लाइ भी नाहिल करार। बिन्ही जवाबदारन ते 1 अरब 57 करोड़ 40 लख रुपया दंड भी विधो वियो। अडयाला जेल में एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर फैसलो बुधाए छडियो। गिरफ्तारी ॾियण बाद बुशरा बीबी अडयाला जेल मां बनी गाला मुंतकिल। पीटीआई तरफां एहतसाब अदालत जो फैसलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। फौजी क़यादत तरफां सियासी सरगर्मी के नाले ते तशद्दुद आज़ाद ऐं मुनसिफ़ानी चूंड अमल के खत्म करण की इजाज़त न ॾियण जो फैसलो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की सदारत ते कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। चूंडन में पाक फौजी मुक़रर ते गौर वीचार। शहीदन की अज़ीम कुर्बानिन ते भेटा पेश। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस फोरम जो चवण है त फौज आईनी मैंडेट इलेक्शन कमीशन की हिदायत ते पंहिंजा फर्ज सरअंजाम ॾींदी। मुल्की खुदमुख्तियारी ऐं क़ौमी सलामती ते सौदेबाज़ी न थींदी। आर्मी चीफ जो चवण हो त पाकिस्तान की खुदमुख्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत मुक़दस ऐं नाक़ाबिले शिकस्त है। मुल्की खुदमुख्तियारी क़ौमी इज़्ज़त ऐं अवामी ख़्वाहिश ते का भी सौदेबाज़ी न थींदी। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में भारत के आलमी कानून की भञकड़ी वारी साज़िश दुनिया आॾो वाइकी करण ते इत्तिफ़ाक़। दहशतगर्दन ऐं संदन मददगारन के सख़्ती सां मुंहुं ॾियण जो अज़म। चमन ऐं बाजोड़ में फायरिंग जा वाक़िया। 2 सियासी अगवान क़तल। बाजोड़ में हथियारबंदन की फायरिंग में NA 8 ते आज़ाद उम्मीदवार तौर चूंड विढ़ंदड़ पीटीआई अगवान रेहान ज़ैब मारिजी वियो। चमन में हथियारबंद ANP अगवान ज़हूर अहमद के कत्ल करे छडियो। इलेक्शन कमीशन सियासी अगवान के कत्ल के वाक़ियन जो नोटिस वरतो। KP ऐं बलोचिस्तान में अमन अमान बाबत सुभाणे इजलास तलब। मच में दहशतगर्दन खिलाफ ऑपरेशन दौरान शहीद थियल 2 जवान मिटी मां हवाले। पाक फौज के तर्जुमान की चुनायत लाइंस नाइक रहमतुल्लाह ऐं सिपाही मोहम्मद जमान की जनाज़े नमाज FC हेडक्वार्टर्स नॉर्थ कोयटा में अदा कई वई। शहीदन जा मड़ाबाण इलाइक़न में फौजी एजाज़ से मिटी मां हवाले किया विया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PTI बानी ऐं नवाज़ शरीफ जेको कयो उहो हिन दुनिया में ही भोगींदा। हू PTI बानी जी सज़ा ते जश्न न पिया मल्हाइनि। PP शींहं जो रस्तो रोके ऐं हुन जो शिकार करे सघे थी। नवाज़ शरीफ ॿुधाए त चौथो भेरो वज़ीर आज़म बणिजी छा थो करणु चाहे। इख़्तिलाफ़ राय खे सियासी दुश्मनी में तब्दील न करणु घुरिजे। हुकूमत में अची उहो पहिरियां सियासी क़ैदिन खे आज़ाद कंदो। अमीरनि खे तकलीफ़ पहुचाए अवाम खे रिलीफ ॾींदो। मुल्क में डफेड़ पखिड़ण लाइ आंदल फितने क़ौम के रुगो मारण घीलण ऐं बाहि ॾियण जो सबक़ ॾिनो। जिन साज़िशूं कयूं इंतकाम वरितो ज़ुल्म कयो हिकु हिकु थी पंहिंजे अंजाम ताईं पहुता। जेके खेनि चोर चवंदा हुआ उहे समूरे ख़ानदान समेत चोर साबित थिया आहिनि। PTI बानी जी घरवारी जी गिरफ़्तारी ते ख़ुशि न आहियूं। दुआ आहे त जेके तकलीफ़ बर्दाश्त कयूं उहे ही न ॾिसनि। 8 फरवरी नून लीग जी फतह जो ॾींहुं आहे। नवाज़ शरीफ इक़्तिदार में अची अवाम जूं तकलीफ़ूं ख़त्म कंदो। मरियम नवाज़। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम लाइ सियासत कई। बेनज़ीर भुट्टो के मिशन के आसिफ अली ज़रदारी अॻिते वधायो। ॿियूं पार्टियूं अमीर तबके खे सहूलियत ॾींदियूं आहिनि। रुगो पीपल्स पार्टी अवाम लाइ सियासत करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजंदो त अवां जूं पघारूं ॿीणियूं कंदो। वाइदो कयूं था त 300 यूनिट मुफ़्त बिजली फराहम कंदासीं। शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी। कादरपुर वेझो हिकु ॾींहुं अॻु अगवा थियल 4 मुग़वी बाज़ियाब। पुलिस तरफ़ां मुग़विन खे मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। बाज़ियाब थियलनि में सरफराज़ शाह, हबीबुल्ला मीरानी, गुलाम मुस्तफ़ा ऐं वहीद संगड़ शामिल। ऐं हैदराबाद में बिजली जो करंट लॻण सबबि हेस्को मुलाज़िम जे फोत थियण वारे मामले में अॻु भराई। ग़फ़लत जो मुशाहिरो कंदड़ SDO ऐं लाइन सुपरिटेंडेंट मुअतल। केस दाख़िल। फोती मुलाज़िमन फरहान मेमन जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तारी अमल में न आई।